अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, कहाणीअ जी तारीख़ बि एतिरी पुराणी आहे जेतिरी इंसान जी तारीख़ इंसान जी कहाणी पुराणी आहे। ऐं कहाणियूं इंसाननि सां गॾु सलाहियल आहिनि। पाण जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त पोइ घरनि में कहाणियूं असांखे ॿुधायूं वेंदियूं हुयूं। असां जूं अमड़ियूं, असां जूं ॾाॾड़ियूं, असां जूं वॾड़ियूं घर जूं असांखे कहाणी ॿुधाए लोली ॾेई सुम्हारींदियूं हुयूं। उनखां पोइ पाण वरी जॾहिं वॾड़ा थियासीं त पोइ ओताकुनि में वञणो थियो। ओताकुनि में जॾहिं वेंदा हुआसीं त पोइ किसा ॿुधंदा हुआसीं। कंहिं न कंहिं तरीक़े सां का न का कहाणी असांखे उन्हनि मां मिली वेंदी हुई। इहो थियो असांजो नंढपणु। उनखां पोइ वरी जवानीअ जो सफ़रु। उनखां पोइ वरी पाण किताब पढ़ियासीं तमामु घणा। कहाणीअ जो जनमु ईअं ई थियो जीअं किसनि जो जनमु थियो, जीअं हवालनि जो जनमु थियो। पोइ उन्हनि मां वरी शाइरनि, लेखकनि, अदीबनि उन्हनि खे लिखी वरितो ऐं पोइ उहे कहाणियूं थी वियूं। कहाणी जी इर्तिक़ा, कहाणी जी इब्तिदा वधीक कीअं थी, इन ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं। अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो नौजवान कहाणीकार मौजूदु आहे ऐं उन नौजवान कहाणीकार जो तारुफ़ कराइण खां पहिरियां आउं चाहियां थो त उनजे हिकु किताब जो तव्हां सां तारुफ़ करायां। कहाणियुनि जो किताबु आहे जंहिंजो नालो आहे अंदर जो ओहाव। अंदर जो ओहाव, हिन में तमामु घणियूं ख़ूबसूरत कहाणियूं आहिनि जेकी साह में सानण जहिड़ियूं बि आहिनि, जिन मां लाभ बि मिले थो। अॼुकल्ह थी ईअं बि आहे त कहाणियूं पुराणे ज़माने में पाण पढ़ंदा हुआसीं या ड्रामा ॾिसंदा हुआसीं त आख़िर में उनजे इख़्तिताम ते, उनजी पुॼाणीअ ते को न को मैसेज हूंदो हुयो, को न को पैगाम हूंदो हुयो। ऐं उन पैगाम मां, उन मैसेज मां असांखे ज़िंदगी गुज़ारण जा गस मिली पवंदा हुया। इन किताब में बि तमामु घणियूं शानदार कहाणियूं अहिड़े ई निस्बत सां आहिनि जिन में आख़िर में को न को मैसेज ॾिनो वेंदो आहे। ऐं हीअ किताबु पढ़ण वटि आहे अंदर जो उहा। ऐं हिन किताब जो राइटर आहे, हिन किताब जो लेखक आहे असांजो नौजवान लेखक दोस्त अबू एलिया। पाण जॉन एलिया जी शाइरी पढ़ंदा आहियूं ऐं तमामु घणा उन जा मदाह बि हूंदा। जॉन एलिया खां पोइ आउं पहिरियों भेरो वरी पाण वटि अबू एलिया खे ॾिठो आहे। अबू एलिया सां मुखातिबु थींदासीं ऐं पुछंदासीं उनखां त इहो नालो कीअं भला पियो। पहिरियां त उनखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था, साईं कीअं आहियो, ठीकु आहियो। जॉन एलिया खे तमामु घणो पढ़ियोसीं ऐं उनखां पोइ वरी अबू एलिया मार्केट में अची वियो आहे। इहो पर नाले रखण जो कीअं ख़्यालु आयो? हिकिड़ो मुनफ़रिद नालो आहे तव्हांजो। एक्चुअली जेॾी महिल मां लिखणु शुरू कयो त मूं इहो सोचियो त मां पंहिंजो को कलमी नालो जेको आहे सो उहो रखां। त उन वाले सां मूंखे अलाए छो उहो पुराणो दौरु यादि अची वियो जेॾी महिल सैकेंड नेम खे वधीक जेको आहे सो कंसिडर कंदा हुआ। ऐं उहो सैकेंड नेम वारो जेकॾहिं असां ईअं खणी चऊं त उहो अर्बन खां शुरू थियो अंग्रेज़नि में। ऐं असां वटि सिंधियुनि में बि ईअं ई हूंदो हो, जीअं चवंदा हुआ बाबा फलाणे जो पुटु, फलाणे जा, ईअं इन करे जेके असां चवंदा आहियूं कुनियत। त उन वाले सां मूं इहो चयो हा इहा नवाण हुई, पर उन वक़्त में बि पुराणनि दौरनि में बि थींदो हुयो त धीउ जे नाले सां उहो थींदो। सो एक्चुअली बेसिकली इलिया मुंहिंजी नंढड़ी प्यारी धीउ जो नालो आहे ऐं उनजी मां कुनियत यूज़ कई आहे। ऐं अबू इलिया उन वाले सां, जीअं बू अली सीना तव्हां ॾिठो या अबुल हसन अॻे मतिलबु इहा कुनियत यूज़ थींदी हुई। त उन वाले सां मूं इहो जेको आहे सो नालो पंहिंजो कलमी नालो जेको आहे सो पहिरियों भेरो थियो आहे त कंहिं न्याणीअ जो नालो पंहिंजे पीउ रखियो हुजे। हालांकि पीउ जो नालो न्याणी रखंदी आहे। इहो आहे कॾहिं कॾहिं ईअं मुंहिंजे ख़्याल में शायदि कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि उन दौर में छोकिरी जे नाले सां, औरत जे नाले सां, सही सही, पर घटि हूंदा। बुनियादी तौर ते छा मतिलबु छठीअ जो नालो कहिड़ो हुयो, माइटनि कहिड़ो? हा, मुंहिंजो नालो ख़्यालु इहो कीअं आयो, कंहिं सलाह कंहिं ॾिनी त तव्हांजो अबू एलिया नालो हुजे? एक्चुअली नालो जेको आहे नंढड़ीअ जो उहो बि मुंहिंजी सिलेक्शन हुई ऐं मूंखे नालो ॾाढो वणंदो हुयो। ऐं उन खां पोइ जेॾी महिल मां चवंदो न, जीअं मां पेन नेम ॻोल्हण जी कोशिशि पियो कयां त मां जेको आहे सो मुंहिंजो पेन नेम कहिड़ो हुजणु घुरिजे, त मूंखे इहो थियो त यार मां जेको आहे थोरी इनोवेटिव हिकिड़ी शइ हुजे जेका नवाण बि हुजे। ऐं कहाणियुनि में बि जीअं मां नवाण खणी आयुसि त मूं चयो त नाले में बि कुझु नवाण हुजे, जिदत हुजे। सो उन करे मां चयो त हीअ कुनियत यूज़ कयूं था। इट्स वेरी मतिलबु न्यू हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो नाले जे हवाले सां बि। ऐं मां इहो बि चवां त जीअं थोरो हिकिड़ो पंहिंजे नाले खां, आम नाले खां डिफरेंट बि हुजे। रियाज़ मुंहिंजो नालो आहे। कुझु हिकिड़ो दोस्त आहे, उहो प्यारो दोस्त, उहो कॾहिं कॾहिं चवंदो आहे रियाज़ खां पोइ हाणे जेको आहे अबू इलिया जो जनमु थियो आहे। सो रियाज़ हुसैन बेसिकली मुंहिंजो नालो आहे। बाइकास्ट मां लाड़िक आहियां। अच्छा, माशाअल्लाह। सो बसि किथां जा आहियो? आउं सम्झां थो त हेॾे लाड़िक लाड़काणे बि वेठा आहिनि उतां जा? बिल्कुलु, एक्चुअली बिल्कुलु तव्हां सही था चओ। मां बाय बर्थ जेको आहे सो लाड़काणे जो आहियां ऐं लाहौरी मले पीपल्स कॉलोनी लाड़काणे जो। अच्छा, असांजा वॾा जेके हुया उहे खैरपुर जे भरिसां अमनपुर ॻोठ आहे, उतां खां माइग्रेट करे हिते आया हुया। माना तव्हांजा वॾा असांजे पासे जा आहिनि त वरी तव्हां लाड़काणे जा? असां बि तव्हांजे पासे जा आहियूं। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं इहो सिक जो सिलसिलो रहंदो। पर ॻाल्हि इहा आहे त कहाणी लिखण जो कीअं भला
शौक़ु थियो छा मतिलबु कहिड़ी उहा सुरत हुई जंहिं अव्हांजी साहत में इहे भाव उभारिया आहिनि? एक्चुअली चवंदा आहिनि त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मतिलबु बाय बर्थ जेनेटिकली उन में शायदि हूंदियूं आहिनि ऐं पोइ उहो वक़्त सां गॾु जेको आहे सो उहो जेॾी महिल उनजो को सही टाइम ईंदो आहे त पोइ उहे मतिलबु ॿाहिरि ईंदियूं आहिनि ज़ाहिर थींदियूं आहिनि. सो जीअं त मां घणे वक़्त खां पोइ मतिलबु हिन में आयुसि अदब में ऐं कहाणी मुंहिंजे ख़्याल में जेॾी महिल मुंहिंजी कहाणी आई त उन वक़्तु बिल्कुलु ई मां न हुयुसि ऐं उन खां अॻु में न मुंहिंजी कंहिं रिसाले में मैगज़ीन में न हुई. सो हिकिड़ो अंदर में हिकिड़ो उहा हुयो कहाणी लिखण जो शौक़ु हुयो ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि जर्म्स हुया पर प्रोफेशनल कुझु जॉब जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ जे करे एतिरो उनखे न करे सघियासीं. पोइ आहिस्ते आहिस्ते जेके कुझु शयूं ज़हन में हुयूं जेके आइडियाज़ हुया उन्हनि खे पेपर ते लिखंदे लिखंदे या वरी मां खणी ईअं चवंदुसि त कॾहिं कॾहिं माण्हू खे कुझु पढ़ण जो शौक़ु हूंदो आहे ऐं उहो पढ़ण जो शौक़ु बि उनखां कॾहिं कॾहिं लिखाईंदो आहे. चवंदो आहे त यार मां शायदि हीअ पढ़ां त शायदि उहो जेको मुंहिंजो पंहिंजे पढ़ण जो शौक़ु हुयो उहो मां शायदि पढ़ंदड़नि जे अॻियां रखियो. मां हीउ जेको कुझु बि लिखियो पढ़णु हक़ीक़त में सभु पढ़णु मां हिनखे चवंदुमि मां इहो पढ़णु आहे मुंहिंजो मां न लिखियो न आहे न लिखणु शायदि स्टार्ट न कयो आहे. हा जेकॾहिं असां ईअं चऊं त सिंधीअ में मूं नूरुल हुदा शाह अमर जलील ऐं नसीम ख़ल मतिलबु इन्हनि मां जेको आहे सो घणो मुतासिर थियुमि ऐं उन्हनि खे मां पढ़ियो आहे ऐं ॾाढो असांजो हिकिड़ो सिंधी अदब वसी आहे ऐं उन में तमामु घणी वैराइटीज़ मतिलबु हुयूं ऐं घणियूं शयूं सुठियूं क्रिएटिव नॉवेल शॉर्ट स्टोरीज़ स्पेशली ऐं उर्दू में बि घणनि खे पढ़ियोसीं त उहे सभिनी जो हिकिड़ो मिक्सचर हुयो ऐं उन खां पोइ बसि दिलि चयो त कुझु लिखां. ऐं हक़ीक़त में शायदि मुंहिंजी सिंधी एतिरी स्ट्रांग न हुई जेतिरी उर्दू स्ट्रांग हुई पर मां इहो चवां पियो त मां जेका पहिरीं शइ लिखां बीइंग इन सिंधी उहा मां सिंधी में लिखां ऐं इहो मां क्रेडिट ॾियां त यार मां हीअ जेका शइ लिखी आहे सिंधी. हा ऐं ईअं थिए थो पंहिंजी ॿोलीअ सां प्यार बि थिए थो. असांजो शाइर हुयो वफ़ा नाथन शाही जंहिंजी उहा पंहिंजी घर जी ॿोली पंजाबी हुई पर सिंध में रहियो उन सिंध जो जॾहिं खाधो सिंध जो उन जॾहिं पातो त पोइ उन फ़र्ज़ु पंहिंजो सम्झो ऐं पहिरियों जॾहिं किताब आणिया त पोइ सिंधी माना तमामु घणा लातार किताब सिंधीअ में आया. बहरहाल इहो शौक़ु तव्हांखे कहाणीअ जो छो थियो? तव्हां शाइरी बि त करे सघियो पए तव्हां ॿियो कुझु बि करे सघियो पए अंदर जे इज़हार जा ॿिया खोड़ ज़रिया आहिनि. कहाणी ॾाढो ॾुखियो टॉपिक आहे. अॼुकल्ह जो नौजवान त लिखे ई कोन थो पर हाणे कहाणियूं सुठियूं असांखे पढ़ण लाइ मिलनि बि कोन थियूं ऐं हेॾे तजाली तौर में जिते कहाणीअ जो फुक़दान आहे उते तव्हां कहाणी लिखो था. कंहिं चयो आहे त हक़ीक़त में इंसानु जेको आहे न उहा तख़लीक़ चाहींदो आहे. उहो चाहींदो आहे त हिन वक़्त ताईं जेके बि शयूं मतिलबु उहे पहिरियों उहे ख़्याल में इमेजिनेशन्स में उहे कंदो आहे ऐं उहे ई हूंदियूं आहिनि जेके उनजे ख़्याल में उन्हनि जी हू जेको आहे सो मटीरियलाइज़ेशन चाहींदो आहे. त हक़ीक़त में हर कोई तख़लीक़कार आहे. शायदि गुलज़ार या कंहिं ॿिए चयो आहे त जंहिं बि ॿ अखर या शायदि मां उमेर अमन किथे लिखियो हुयो त जेकॾहिं को ॿ अखर पंहिंजी तख़लीक़ जा जेकॾहिं लिखी ऐं उनखे पंहिंजे ई अंदाज़े बयान में जेकॾहिं लिखी वठे थो त उहो उनजो जेको आहे सो तख़लीक़ आहे. सो हक़ीक़त में असां सभु तख़लीक़कार आहियूं कहाणीकार आहियूं. बसि इहो आहे त जेकॾहिं केरु पेपर ते उहे शयूं जेके आहिनि से लिखी वठे. प्यारो दोस्त चवंदो आहे तव्हां तख़लीक़कार न आहियो साइंसदान आहियो. तव्हां लफ़्ज़नि खे नवां रूप ॾियो था नओं जनमु ॾियो था. तव्हांजी पंहिंजी इजाद आहे इहा लफ़्ज़नि जी जेका पहिरियां कंहिं वटि न हुई नई नवाण आणियो था. कंहिं हद ताईं आउं सम्झां थो त ईअं बि आहे. बिल्कुलु ईअं आहे. हक़ीक़त में मां बि शायदि किथे इहा तव्हांखे मां सेकेंड थो कयां त मां पढ़ियो हुयो त जेके बि हिन वक़्तु शयूं थियनि थियूं हक़ीक़त में कंहिं तख़लीक़कार जे ज़हन में आयूं उन उहे लिखियूं ऐं अॻिते हली उन्हनि ते असां जेको आहे सो कमु थियो इंसानु उन ते कमु कयो उन ते तहक़ीक़ कई ऐं वाक़ई उहे जेके आहिनि से उहे वजूद में आयूं. सो बहरहाल हीउ हिकिड़ो फिलोसॉफिकल मतिलबु असां हुनजो जवाबु हुयो. मां हक़ीक़त में जेकॾहिं हक़ीक़त ईअं चवां त बसि इहो हिकिड़ो शौक़ु हुयो त मां पोइ चवां त कुझु शयूं मां लिखां ऐं जेके मां ईअं नथो चवां त इहे शयूं बिल्कुलु ई नयूं आहिनि या मां को एॾो वॾो मतिलबु कया पर मुंहिंजे ख़्याल में त मूंखे कुझु लॻो त हीअ जेके मां टॉपिक्स लिखां थो इहे टॉपिक्स मूंखे अदब में थोरा घटि था मिलनि ऐं इन जे करे मां हिननि खे छो न पंहिंजनि पढ़ंदड़नि जे अॻियां पेश कयां ऐं अदब में हिकिड़ी नई कोशिशि करण जी हिकिड़ी कोशिशि हुई त मां हुन कोशिशि कयां त शायदि मिली वेंदी. हिकिड़ो शायदि कंहिं दोस्त मूंखे चयो वधीक मुंहिंजा पढ़ंदड़ जेके आहिनि से उहे इन ते उहो ॾींदा त मां इहा कोशिशि कई त मां पंहिंजो हिकिड़ो लीको
नओं हिकिड़ो छा मौज़ू आहिनि तव्हांजी कहाणियुनि जा ओवरऑल साइंस फिक्शन कहाणियूं आहिनि या शॉर्ट स्टोरीज़ आहिनि हिन में अंदर मवादु कहिड़ो आहे छा जे बारे में लिखियो आहे एक्चुअली के वरी कहाणीकार रियल स्टोरीज़ खे खणी ईंदा आहिनि जेके हादसा वाक़िया ज़माने में थींदा आहिनि उन्हनि ते लिखंदा आहिनि सही था चओ हक़ीक़त में उसूलनि त शायदि चवंदा आहिनि त कहाणीकार जी जेका तख़लीक़ हूंदी आहे या कहाणी हूंदी आहे उनखे जेको आहे सो पढ़ंदड़ जेको आहे सो उहो पाण पढ़ी ऐं उन ते रायो क़ाइमु करे या उन ते जेको आहे सो ॿुधाए त हीअ छा थी आहिनि ऐं कहाणीकार उनखे पर मां ईअं ओवरऑल हिकिड़ो ओवरव्यू ईअं ॾींदुसि त मुंहिंजूं जेके बि कहाणियूं आहिनि उन्हनि में मूं इहा कोशिशि कई आहे त उहे कुझु टॉपिक्स जेके अनटच्ड रहिया आहिनि सही इन ते पाण ॻाल्हायूं था जेकी अनटच्ड टॉपिक्स तव्हां हिन में ॾिना आहिनि त उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था उन खां पोइ मोटींदासीं त हिन ॻाल्हि खे हितां ई ॻंढींदासीं नाज़रीन असां सां अॼु नौजवान कहाणीकार अबू एलिया गॾु आहे ऐं तमामु घणी लाभायती कचहरी तव्हांखे यकीननि इन मां फ़ाइदो पवंदो वञो के न बि न असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर नाज़रीन कला खेतर में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था कला खेतर में अॼु नौजवान कहाणीकार अबू एलिया असांजो महिमान आहे उनखां जेका ॻाल्हि पुछा कईसीं आख़िर में त हिननि कहाणियुनि जो मक़सदु छा आहे जेकी उन लिखियूं आहिनि त अबू एलिया फरमायो पिए त आउं उहो करण जी कोशिशि करे रहियो आहियां जेको कॾहिं न थियो हुजे या नवाण कान का उन में हुजणु घुरिजे त कहिड़ियूं शयूं हिन में नयूं आहिनि जेकी तव्हां सम्झो था त पहिरियां अॻ में मार्केट में न पढ़ियूं आहिनि न ॾिठियूं आहिनि असां एक्चुअली इन में ईअं आहे त असां जेके बि कहाणियूं अॻ में ॾिठियूं आहिनि त उन में बिल्कुलु मज़ामती कहाणियूं बि आहिनि ऐं प्यार मुहबत जूं कहाणियूं बि आहिनि लव स्टोरीज़ बि आहिनि ऐं असां ईअं खणी चऊं त इस्लाही या कहाणियूं बि हूंदियूं हिकु ॿ कुझु टॉपिक्स अहिड़ा हुया जिन खे जेको आहे सो उहो मां ईअं चवंदुसि त मां उनखे हाईलाइट करण जी कोशिशि कयमि उन में मां ईअं न चवंदुमि त को असां मुलाहियत खे या उनखे मूं इहा कोशिशि कई त कुझु शयूं जेके मिसअंडरस्टूड हुयूं दीन जे हवाले सां कुझु अहिड़ियूं मिसअंडरस्टैंडिंग जेके शयूं हुयूं जेके इस्लाम जे हवाले सां ऐं पंहिंजनि जूं ऐं परावनि जूं ईअं न आहे त सिर्फ़ु मतिलबु जेके लादीन हुजनि या गैर दीनदार हुजनि या हुनजे लाइ मतिलबु उहे शयूं छाजे करे असां ते मतिलबु इहो आहे त असां सभु एज़ अ इंसान एज़ अ ह्यूमनिटी जेको आहे सो उहो कयूं पिया ऐं चाहे उहो कहिड़े बि नज़रिए फ़िक्र या उन सां तालुक़ु रखे त उहो उनजो नज़रियो उनजो फ़िक्र उनजी मिल्कियत आहे ऐं उहो एज़ अ इंसान असां उनखे ओन था कयूं त उन हवाले सां असां मूं शायदि इहो ॾिठो त इस्लाम इज़ अ मिसअंडरस्टूड रिलीजन जेके असां ईअं खणी चऊं त उन में कुझु कंफ्यूजन्स मतिलबु हुयूं जिन खे मां खणी आयुमि त कुझु शयूं हिकु ॿिनि कहाणियुनि में जेके असां ईअं खणी चऊं त उन्हनि में मां इहा कोशिशि कई त इस्लाम जेको आहे सो उन में कुझु शयूं न आहिनि बल्कि उन मुस्लमान में थी सघे थो कुझु कमियूं कोताहियूं आहिनि बिल्कुलु मुस्लमान में आहिनि ख़राबियूं हूंदियूं बिल्कुलु ऐं आहिनि बि पर दीन इस्लाम जेको आहे सो उहो न हुयो उन हवाले सां कुझु शयूं पर ऐं उन खां अलावा जेकॾहिं मां ईअं खणी चवां तरबियत औलाद ते मूं कहाणी खणी आयुमि थोरो मुतालो कयो तव्हांजो हिन प्रोग्राम खां पहिरियां त हिकु ॿ कहाणियुनि वाक़ई में मुंहिंजो जीव बि झंझोड़े विधो आहे ऐं आख़िर में हिनजी शायदि हिकिड़ी कहाणी बेवकूफ़ जे नाले सां आहे जी उन में तव्हां ॾाढो ज़बरदस्त हाईलाइट कयो आहे अॼुकल्ह जे मामले खे त हिकिड़ो माण्हू आहे जेको तालीम ते घणो फोकस थो करे ऐं ॿियो वरी पैसे ते घणो फोकस थो करे ऐं पोइ जेको तालीम ऐं तरबियत ते फोकस थो करे आख़िर में उहो ॾाढो आराम सां ज़िंदगी गुज़ारे थो ऐं जेको सिर्फ़ु पैसे खे फोकस थो करे त उहो आख़िर में ॾाढो परेशान आहे ऐं ॿिन्ही जी वरी गुफ़्तगू तव्हां हुन में ॾेखारी आहे बिल्कुलु ॾाढो सुहिणो इहो मूंखे लॻो पिए त तव्हां सभिनी खां वाक़ई में बि थोरी तब्दीली चाहियो था इन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं कहाणियूं आहिनि बाग़बान बि शायदि आहे हा एक्चुअली इहो मां वरी हुन में तव्हांखे थोरो एड कंदुमि त हीअ हिकिड़ी उहा कहाणी आहे जेका असांजे जेको आहे सो समाज में असां कामयाबु शायदि उन माण्हूअ खे चवंदा आहियूं जेको मिलियनर हुजे जेको बिलियनर हुजे जंहिं वटि पैसो हुजे जंहिं वटि सभु सहूलियतूं हुजनि सो उन में मां थोरो कामयाबीअ खे ऐं नाकामीअ खे हाईलाइट कयो आहे ऐं उहो ॾिठो आहे त हक़ीक़तनि में एक्चुअल बेवकूफ़ केरु आहे छा जेको पंहिंजनि ख़्वाहिशुनि जो ग़ुलाम आहे पर मां उन में ईअं बि नाहे कयो त मतिलबु ईअं न आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उहो जेको रहबानियत में हुजे जेको दुनिया खां धार हुजे बसि उहो बि कामयाबु आहे उहो बि कामयाबु न आहे हिन दुनिया में हिन में वेही करे माण्हुनि में वेही करे पंहिंजा जेके बि रिस्पॉन्सिबिलिटी सही तरीक़े सां
अचीव करे ऐं पंहिंजे लाइ पंहिंजे ॿारनि जे लाइ जेकॾहिं उहो सही करे थो जेको उनजी रिक्वायरमेंट आहे मुंहिंजे ख़्याल में उहो कामयाबु आहे। ऐं बाग़बान मां जेकॾहिं हुनखे इहे चवां त बाग़बान उहा कहाणी आहे जिते हिकिड़ो राइटर बाग़बान जेको आहे सो उनखे भले घणी किताब लिखण ते त घणा ई तमगा इनाम मिलनि था। कहाणी त न वरिती हुई अमिताभ बच्चन जी फिल्म जिते इख़्तिताम पज़ीर थिए थी उहो किताब उनजो छपिजी थो वञे एक्चुअली हक़ीक़त इहा आहे छाजे कारण कापी त उनखे चइबी आहे जेकॾहिं मां ईअं चवां कुझु दोस्त चयो यार तूं हीउ नालो जेको आहे हुनजो मटाए ऐं हे त मां चयो त नालो मां छो मटायां हीअ हुनजी कापी न आहे। सो एक्चुअली जिथे जेकॾहिं बाग़बान हिकु अहिड़ो कैरेक्टर जंहिंखे माना दुनिया एज़ अ राइटर मतिलबु हुनखे तमगा थी ॾे ऐं हुनखे इनामात थी ॾे त मूं कहाणी उतां शुरू कई आहे त मूं इहो प्रूव कयो आहे त उहो ॾेखारियो आहे मुंहिंजी कहाणी ऐं उनजी पाण ई बाग़बान जेको आहे सो उहो आख़िर साबित थो करे त ही इज़ अ फेल्यूर पर्सन। एज़ अ राइटर त शायदि थी सघे थो कामयाबु हुजे पर जेके हुनजूं रिस्पॉन्सिबिलिटियूं जहिड़े नमूने सां ॿूटनि जो माली जेको हूंदो आहे जेको बाग़बान हूंदो आहे उनजी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त हू ॿूटनि जूं फितरी जेके बि घुरिजूं आहिनि उहे पूरियूं करे सार संभाल रहंदो रहे ऐं उनजे कमाल ते पहुचाए उनखे। कमाल ते मतिलबु जेकॾहिं उहो गुल थो ॾिए त उहो गुल ॾिए जेकॾहिं उहो मेवो थो ॾिए त उहो मेवो ॾिए जेकॾहिं उहे पंहिंजी फितरत जे कमाल ते नथो पहुचे त उहा कंहिंजी फेल्यूरिटी आहे। त अहिड़े सिमिलरली इंसान हिकु अहिड़ी मखलूक आहे जंहिंजी फितरत में सिर्फ़ु फिज़िकली मथे न आहे वञिणो जंहिंजी फितरत में उन जा जेका आहे सा ज़हनी तौर उनजे शऊर खे बि कमाल ते पहुचणो आहे। त जेकॾहिं हिकु पेरेंट जेको आहे त उनजो जेकॾहिं ॿारु बदइख़लाक़ थिए थो जेकॾहिं उनजो ॿारु जेको आहे तो ज़िद्दी थिए थो बदतमीज़ थिए थो त इहो बि उन बाग़बान जी फेल्यूरिटी आहे शायदि उनजूं फितरी ज़रूरतूं पूरियूं न कयूं हुजनि। सो इहो हिकिड़ो वॾो बहस आहे असां थी सघे थो केरु उन सां मुखालिफ़त या अपोज़ बि करे पर मूं हुन में इहा कोशिशि कई आहे त पेरेंटिंग जेका आहे सा उहा जेकॾहिं ॿारु जेकॾहिं उन कमाल ताईं नथो पहुचे त उहो जेको आहे सो फेल्यूरिटी आहे उनजी। सही। अच्छा अॼुकल्ह जी कहाणी ॾाढी मॉडर्न थी वई आहे। मां हिकिड़ो किताब पे पढ़ियो फेसबुक जे नाले सां हिकिड़ो मंज़ूर कादिर जो कहाणियुनि जो मजमूओ आहे। सो अॼुकल्ह जीअं जीअं तब्दीलियूं अचनि थियूं पाण वटि मुआशिरे में तीअं तीअं वरी कहाणियुनि में बि नई जिदत अचे थी। जीअं तव्हां जूं कहाणियूं आहिनि रिवायती जेका तहज़ीब आहे असांजी समाजी रीतूं रस्मूं उन्हनि खां हटी करे पाण हाणे लिखूं था इनखे कीअं था ॾिसो ठीकु आहे या उनखे बि थोरो टच ॾियणु खपे पुराणी? एक्चुअली इहो आहे त तख़लीक़ जेका हूंदी आहे उहा उन में इनोवेशन्स नवाण हर दौर में ईंदी रही आहे उहा चाहे उहा कहाणीअ में हुजे चाहे उहे नज़म में हुजे चाहे उहा कंहिं ॿिए स्टेज में हुजे। तव्हां ॾिसो जेका बि तख़लीक़ आहे हिन वक़्तु उन छिप में न आहे उन वक़्त सां गॾु शयुनि खे एडॉप्ट कयो आहे। त हाणे जीअं शॉर्ट स्टोरीज़ ऐं ॿ अखरी कहाणी नैनो फिक्शन्स या अहिड़े क़िस्म जूं बि आहिनि शॉर्ट फिल्म्स जीअं खणी असां चऊं त इहो हिकिड़ी इनोवेशन आहे नवाण आहे उहा अचे थी पई ऐं नरेशन जी हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे पर पोइ बि जेके बेसिक्स आहिनि उहे कहाणी जा उहे ई रहंदा। त जेकॾहिं असां ईअं खणी चऊं त उन कहाणीअ में किरदारु बि हुजे उन में वाक़ियो बि हुजे उन में डायलॉग बि हुजे बेसिक्स उहे रहंदा उन में नरेशन जो थी सघे थो जेको आहे हुजे। ऐं हाणे जीअं त दुनिया तमामु घणो अॻिते ऐं मुंहिंजे ख़्याल में टाइम बि माण्हुनि वटि एतिरो कान्हे जो शॉर्ट स्टोरीज़ खे जेतिरो माना नंढड़ी हुजे त उनखे माना वधीक ॾिठो थो वञे। तव्हां जूं कहाणियूं बि शॉर्ट आहिनि मुंहिंजे ख़्याल में हिन में त घणे भाङे सिफ़ा घटि ई आहिनि बिल्कुलु कहाणियुनि जा। बिल्कुलु इनखे असां शॉर्ट स्टोरीज़ ई चवंदासीं। शॉर्ट स्टोरीज़ इहा ई आहे त जेकॾहिं हिकिड़े असां उन में जेको आहे सो हिकिड़ी कंहिं कहाणीअ में हिकिड़े कंहिं मंज़र में असां का मैसेज ॾेई वठूं था या को हादसो या वाक़ियो पेश कयूं। सही छा था सम्झो त अॼुकल्ह जे इज्तमाही तरक़ी पसंदि शऊर में तव्हां को हिसो ॻंढियो आहे इन्हनि कहाणी लिखण खां पोइ? मां एतिरो वॾो जेको आहे सो उहा ॻाल्हि न करे सघंदुसि त इहो आहे। बाक़ी मूं इहो आहे त मां ईअं चवां त मां हिकिड़ी ॾीओ ॿारण जी कोशिशि कई आहे ऐं मूं इहा कोशिशि कई आहे त कन्वेंशनल जेके शयूं आहिनि जिन में मुंहिंजी सॼे किताब में तव्हांखे किथे रोमांस न मिलंदो। मां नथो चवां त उहो इहो अलाए पोइ पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे उहो पढ़ण ते वणंदी आहे पर माना मुंहिंजी जेका कहाणियूं आहिनि सभु जेके आहिनि उहे किताब हलियो आहे तव्हांजो इहो त किताब हले कोन इहो वरी सिद्दीकार खां पुछंदासीं ऐं त उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में मूंखे मोट ॾाढी सुठी मिली आहे। तारिक आलम अबड़ी साहिब जो नावल हुयो रहिजी वियल मंज़र एतिरो खपियो एतिरो हलियो जो उनजूं तमामु घणियूं लाता ॿीहर हुनजा छापा कढिया हुनजो सबबु हिकिड़ो इहो पियो जेको तव्हां चयो त तव्हांजी कहाणी न आहे उहो
सही आहे न उहो ई आहे त हिन वक़्तु जेकॾहिं असां ॾिसूं था मां त कॾहिं कॾहिं बुक स्टार्स मतिलबु वेंदो आहियां त कहाणियुनि खां वधीक किताब त मज़मूननि जा कालमनि जा ऐं असां जेकॾहिं इहे रिसर्च जा हलंदा आहिनि ईअं न आहे हर हंधि ते रोमांस बि न हलंदो आहे ऐं दो के रोमांस इज़ द बेसिक हर कंहिंजी हिकिड़ी असां ईअं खणी चऊं त असांजे हर माण्हू रोमांस खे पढ़णु चाहींदो आहे पर मां उहो ई चयुमि न त कॾहिं कॾहिं डिफरेंट बि माण्हू लिखंदो आहे सॉरी त उन वाले सां ईअं थींदो आहे त मूं कोशिशि कई त थोरो हाली हक़ीक़त में ईअं न आहे त को मां मूं वटि बि मतिलबु हिकिड़ो मवाद हुयो मुंहिंजे नॉवेल्स आहिनि मुंहिंजे जेको आहे सो अच्छा नॉवेल ऐं कहाणी में छा फ़र्क़ु आहे के चवंदा आहिनि मां कहाणियूं लिखंदो आहियां के चवंदा आहिनि मां नॉवेल लिखंदो आहियां नॉवेल जो किताबु आहे कहाणियुनि जो किताबु आहे कुझु आहे छा उन्हनि में का फेर फार घणी एक्चुअली असां ईअं खणी जेकॾहिं चऊं त हर कंहिंजे हिकिड़ो स्ट्रक्चर आहे हुन में फ़र्क़ु आहे न स्टोरी हिकिड़ी उहा स्टोरी आहे जंहिं हिकिड़े वाक़े खे खणी करे हलंदी आहे नॉवेल उहा शइ आहे जंहिंमें असां ईअं खणी चऊं त हिकिड़े वाक़े सां गॾु मुख़्तलिफ़ वाक़िया करेक्टर मंज़र कशी सिंगुलर पेल्युलर जो चकर आहे सिंगुलर पेल्युलर मतिलबु हिकिड़ो नॉवेल तव्हां जेॾी महिल पढ़ंदव त तव्हां ईअं सम्झो थो त मतिलबु उहो मंज़र कशी उहा हर शइ उन में जेको आहे ऐं उन में घणा किरदार गॾिजी करे हलंदा आहिनि खणी सघजनि हिकिड़े किरदार ते हिकिड़े मौज़ूअ ते हा कहाणी हिकिड़े कहाणी बिल्कुलु हिकिड़े मौज़ू हिकिड़े वाक़े ते हूंदी सही सही ऐं उते ई मतिलबु उनजो जेको आहे सो थींदो पर नॉवेल जेको आहे सो वसी आहे नॉवेल जस्ट लाइक ड्रामो थी वियो हा कहाणीअ में कुझु शयूं असां नयूं कंदा मिसाल ॻाल्हि असां एतिरी वॾी मंज़र कशी न कईसीं असां हुनखे माहौल न ॿुधायोसीं मतिलबु उन में तव्हांखे नॉवेल इन्वॉल्व कंदो पाण में ईअं लॻंदो त ॼण त मतिलबु असां हिन माहौल में आहियूं जीअं ड्रामो हले थो पियो जेका ॾिसूं था ऐं घण जिहती हिकिड़ो जेको आहे सो हुन में शइ नॉवेल लिखण जो सायो बि कयो आहे कुझु लिखिया बि अथव बिल्कुलु मुंहिंजे मतिलबु प्रोसेस में आहिनि ऐं मूं वटि 2-3 कहाणियूं मुंहिंजे हक़ीक़त में हिन खां अॻु बि मुंहिंजो कहाणीअ जो ई हुयो ऐं असां कंहिं टीवी चैनल जे लाइ कहाणी लिखण जी कोशिशि कई हुईसीं दो की उहा फाइनलाइज़ मसरूफ़ियात जी वजह सां न थी उहा आहे असां वटि अञा वटि मूं वटि आहे ऐं उनखे बि मुंहिंजी कोशिशि आहे त मां नॉवेल में छाकाणि मुंहिंजो अलाए छो इहो हूंदो आहे त प्रिंट मीडिया पोइ बि इहो आहे त उनजो लॉन्ग लास्टिंग इफेक्ट आहे जो की असां ईअं चऊं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो हिकिड़ो पंहिंजो आहे त असांखे दोस्त असांखे रीडर ऐं व्यूअर्स असांखे ॾिसनि था पिया पर मूं इहो कोशिशि कई त मां प्रिंट मीडिया में उन खां पोइ इहो हुयो त जेकॾहिं असांजो वंस जेकॾहिं असांजो प्रिंट मीडिया ते अची थो वञे ऐं मुंहिंजी का बि शइ तकलीफ़ थी अची वञे त उनखे असां वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया के टीवी चैनल ते उनखे असां ड्रामाई तश्कील बि करे सघूं था अच्छा सभ खां पहिरियां मतिलबु डायरेक्ट किताब तव्हां आणे छॾियो आहे इन खां पहिरियां कंहिं किथे लिखियो बि सही कंहिं अख़बारुनि में रिसालनि में हिकिड़ो इन जो बि मज़ो हूंदो आहे इन जी बि हिकिड़ी पंहिंजी कैफ़ियत पुरकैफ़ हूंदी आहे त बाबा मुंहिंजो कहाणीअ वारो जेको नमूनो आहे हाणे फलाणी मैगज़ीन में ईंदो या कहाणी हाणे हिन मैगज़ीन में पढ़ंदुसि पढ़ाईंदुसि दोस्तनि खे ईअं बि थियो कुझु हा इहो ईअं न थियो मां जेॾी महिल पंहिंजी मुहूर्त जी जेका आहे सो प्रोग्राम कयो हुयो ऐं कुझु दोस्त जेके असांजा पुराणा हुया जिन सां पुराणा वास्ता हुया जेके मूंखे एज़ अ रियाज़ सुञाणींदा हुया त उन्हनि खे जेॾी महिल ख़बर पई हुई थोरे उहे असांखां अॻ में अदब में हुया बि त उन्हनि दोस्तनि चयो तूं किथे हुए को लिकियलु हुए या ओचितो ओचितो जेको आहे सो थिए त मुंहिंजी पर्सनल मजबूरियुनि जे करे मसरूफ़ियात जे करे जेके मुंहिंजे जॉब जे हवाले सां मसरूफ़ियातियूं उनजे करे मूं कॾहिं कंहिं मतिलबु हिकु त उन्हनि सिटिंग्स में उन्हनि दोस्तनि सां गॾु एतिरो मतिलबु न गुज़ारियो मां पंहिंजे मुंहं सां ई सभु तकलीफ़ूं कंदो रहियुसि त इन करे घणनि दोस्तनि खे मैगज़ीन में बि न ॾींदो रहियुसि मुंहिंजूं जेके बि कहाणियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई मैसेज आहे मतिलबु रिलेटेड आहिनि सो मूं हमेशह इहो चाहियो त मां हिकिड़ो किताबु कंपाइल करे ऐं पाण खे रीडर्स जे अॻियां रखां सही भला कहाणी लिखिजे कीअं उनजो को आहे सोलो फार्मूलो मां बि त कहाणीकार थियां या इहा बि कुदरती हिकिड़ी ॾात आहे पाण अची थी वञे या को इनजो को आहे सिखिया जो को सिस्टम कंहिं उस्ताद खां ॼाणू माण्हू खां सिखिजे कहाणीअ जे लाइ छा करणु घुरिजे हा उस्ताद हर फील्ड में चवंदा आहिनि त उहा सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं कंहिंखां जेको आहे सो उहो करे थो उस्ताद पर बहरहाल कहाणी जे लाइ मूं किथे पढ़ियो हुयो जेकॾहिं हर को कहाणीकार आहे जेकॾहिं असां ईअं चऊं ऐं तव्हांजे ज़हन में कहाणियूं सभिनी वटि आहिनि पर कहाणीकार हर को न आहे कहाणीकार बसि जेकॾहिं उनखे पंहिंजा ख़्यालात पंहिंजा जज़्बात पंहिंजो माहौल जेको कुझु थिए थो जेकॾहिं उहो 2 अखर उहे जेकॾहिं लिखी सघे थो त उहो कहाणीकार आहे वाह जेके 2 अखर लिखी सघे थो उहो कहाणीकार आहे नंढड़ी साई वठूं था वरी पाण कचहरी जो सिलसिलो ताईं जोड़ींदासीं नाज़रीन कहाणीअ बाबति पाण अॼु वीचारियूं पिया यकीननि तव्हांखे प्रोग्राम वणंदो अञा असां तव्हां सां गॾु रहंदासीं तव्हां बि काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो कला खेतर
कलाक्षेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार कहाणीअ जो अॼु मौज़ू पाण खणी आया आहियूं। नौजवान कहाणीकार अबू एलिया असां सां गॾु आहे ऐं अबू एलिया खां पुछंदासीं त कहाणी अॼुकल्ह घटि थी लिखी वञे, कहाणीअ जी खेतर में, ही प्रोग्राम त कलाक्षेत्र आहे, कहाणीअ जी खेतर में वरी माठार लॻी पई आहे। नौजवान जेकी ख़ासि तौर ते वरी तव्हां पंहिंजी इन उमिरि में कहाणीअ खे चूंडियो आहे, तमामु घटि थो थिए। ईअं पुराणा कहाणीकार जेके आहिनि, नसीम खर, नूरुल्हुदा शाह, अमर जलील जेकी बि आहिनि, उन्हनि खे पाण पढ़ंदा रहूं था, नओं कहाणीकार नथो उभिरे, इन जो को ख़ासि सबबु आहे? हा, इहो बिल्कुलु आहे। अलाए छो इहो ॾिठो वियो आहे त कहाणीअ जे खेत्र में जेको आहे सो उहो थोरी जेका आहे सा उहा ॼण त हिकिड़ो गैप अची वियो आहे ऐं उहो मज़ो न आहे। या इवन इहो बि ॾिठो वियो आहे त जेके असांजा सुठा जेके पुराणा जेके कहाणीकार आहिनि, सही सही, जिन खे पढ़ण जी हिकिड़ी ॼण त सभिनी खे प्यास हूंदी आहे, उहे बि मतिलबु कहाणी जे मैदान में थोरा ॼण त ईअं माठाण थी वई आहे। न त नवां त पंहिंजी जाइ ते जेके उहे बि ऑलरेडी घटि था अचनि, पर असां वॾनि वॾनि जेके असांजा आहिनि, अलाह साईं उन्हनि खे रियायती ॾे। हिन वक़्तु बि असांजा जेके सुठा जेके राइटर आहिनि, उन्हनि जे तरफ़ां बि थोरी कहाणीअ जी तरफ़ जेको आहे सो घटि आहे। असां चवंदासीं त इहे कहाणियूं असांखे मिलनि, उनजी वजूहात कुझु बि थी सघनि थियूं। शायदि इहो आहे त पढ़ंदड़ जेको आहे सो उनजो ॾिसां थो त नौजवान लिखे थो, पर पोइ बि कॉलम लिखे थो, को आर्टिकल लिखी वठे थो, कंहिं वाक़े ते हिकिड़ी कहाणी लिखे थो, पर उनखे पाण खे ख़बर न आहे त मां हीअ कहाणी लिखी चुको आहियां, सही कॉलम करे छपराए छॾे थो। ख़ैर, ॿुधो आहे त अबू एलिया ख़ूबसूरत शाइर बि आहे, सो उर्दू ॿोलीअ में शाइरी कंदो आहे। इहा ॻाल्हि केतिरे ताईं सही आहे, ठीकु आहे? हा, बिल्कुलु। एक्चुअली वाक़ई तव्हां सही ॿुधो आहे त मुंहिंजो जेको आहे उर्दूअ जे हवाले सां, जीअं मां अॻ में बि चयो, त थोरी घणी उर्दू मुंहिंजी मतिलबु बहितर हुई। त मां कहाणी जेॾी महिल किताबु लिखियो, उन खां पोइ मुंहिंजो नावेल बि उर्दूअ जो ई प्रोग्राम मतिलबु आहे। त उन दौरान बसि कुझु अहसासात, कुझु जज़्बात, कुझु शयूं हुयूं जेके मतिलबु शाइरीअ जे मतिलबु उन में ईंदियूं वयूं ऐं उहे लिखंदा रहियासीं। बुनियादी तौर ते पहिरियां कहाणीकार आहियो, शाइर आहियो? बुनियादी तौर ते मां कहाणीकार आहियां। अच्छा, हूअं थींदो ईअं त शाइर पहिरियां थींदो आहे माण्हू, उन खां पोइ वरी पाण खे तब्दील कंदो आहे कहाणीकार में, ड्रामा निगार में, पोइ वरी मुख़्तलिफ़ फील्ड्स वठी वेंदो आहे। पर तव्हां वरी कहाणी खां पोइ शाइरी शुरू कई आहे। मतिलबु इरशाद, मां सही ॿुधायांव, मां पाण सरप्राइज़ आहियां त बचपन खां वठी मतिलबु मैट्रिक या जेके असांजे स्कूल एज वारो, उन वक़्तु बि मां इहो चवंदो हुयुसि त मां शाइरी न करे सघंदुसि। जेका तुकबंदी आहे, काफ़िया बंदी या उहा मां न करे सघंदुमि। मां आज़ादु नज़म थी सघे थो लिखी सघां या कहाणी, बसि इहो लास्ट मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी शाइरीअ जे सफ़र खे अञा साल थियो आहे। अच्छा। ऐं जंहिं बि शइ में वेंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां त उनखे पढ़ां ऐं उनजे बारे में कुझु सिखां बि। त उन हवाले सां इहो आहे त मुंहिंजे हिकिड़े साल जो सफ़र आहे ऐं मुंहिंजी किताब जेतिरी क्रिएशन तकलीफ़ूं थी वियूं आहिनि। असां हाणे ॾिसंदासीं त तव्हां हिकिड़े साल में किथे पहुता आहियो, कहिड़े हाल में। सो शाइरी जेकॾहिं नवाज़ियो, कुझु ॿुधायो असांखे त ॾाढो मज़ो ईंदो, छो त शाइरी खां सवाइ बि ॼणो त बेचसी महफ़िल रहंदी आहे, जिते ॿ शाइर वरी वेठा हुजनि त पोइ हिकिड़ो शाइर ज़रूरु चवंदो आहे ॿिए शाइर खे त कलाम इरशाद थी वञे। ऐं इरशाद तव्हां सां गॾु आहियां। इरशाद, जेकॾहिं इरशाद पाण इरशाद चवंदो त पोइ हाणे कहिड़ो शाइर हूंदो जेको पंहिंजी शाइरी न ॿुधाए? साईं साईं जी ॿुधायो। हिकिड़ी गज़ल आहे ऐं उर्दू में ई, जी शाइरी मां उर्दू में ई कई आहे। आंखें खुली हैं लेकिन खुलती नहीं निगाहें, आंखें खुली हैं लेकिन खुलती नहीं निगाहें, आज़ाद लब हैं फिर भी खामोश हैं ज़ुबानें, अहले कफ़स सही पर सयाद को ये डर है, अहले कफ़स सही है पर सयाद को ये डर है, खामोश पंछियों को न बोलियां सिखा दें, राहें हैं चल रही पर हम राह में खड़े हैं, क्या कहने, राहें हैं चल रही पर हम राह में खड़े हैं, आगाज क्या करें जब अंजाम को न जाने। चलो कितना करोगे जालिम ये जुल्म याद रखना, सही, कितना करोगे जालिम ये जुल्म याद रखना, गर लब ने आंख खोली हिल जाएंगी दीवारें, लाशें गिरा दो जितनी मट्टी में दफन कर दो, हम बीज हैं निकल के फिर इनकलाब लाएं, क्या कहने, क्या कहने, ये इश्क का सफ़र है मंजिल पे ही ख़त्म हो, ये इश्क का सफ़र है मंजिल पे ही ख़त्म, मंजिल पे ही ख़त्म हो, जिस पर ख़त्म सफ़र हो मंजिल न हम वो चाहें, क्या कहने, क्या कहने, कातिल में दम कहाँ है हाथों में जो उठाए, कातिल में दम कहाँ है हाथों में जो उठाए,
खंजर पे गर्दने तो मकतूल खुद चलाएं, क्या कहने, छलनी है हाथ लेकिन अपनी यही है फितरत, फूलों से दोस्ती में कांटों को भी संभालें। वाह वाह, हम दार पे भी चढ़ के लबस्ता ना रहेंगे, हम दार पे भी चढ़ के लबस्ता ना रहेंगे, मक्तल से एक नई फिर रस्में फुगार निकालें। वाह, मतलब ये उर्दू शायरी जो छो ख़्याल आहे, सिंधी में तव्हां दॿा आज़माई करे सघो पिया, ऐं सिंधी शाइरी जो हिकिड़ो वसी मैदान आहे, जझा हुन में लफ़्ज़ आहिनि, उन में जस ऐं रस पंहिंजो आहे। सिंधी शाइरी खे छॾे भला उर्दू शाइरी ॾांहुं कीअं राग़िब थियो? को आहे अहिड़ो शाइर जंहिंखां घणो इंस्पायर थिया हो जो तव्हां बि शाइरी कयां? इहो आहे त मुंहिंजी चयो न त स्टूडेंट लाइफ खां वठी उर्दूअ जो मुतालियो घणो रहियो, ऐं किताब बि असां उर्दूअ जा घणा पढ़ियासीं, ऐं चाहे उहे फ़लसफ़े जा हुजनि, चाहे उहे मकालमा हुजनि, या उन हवाले सां शायदि मूं वटि जेको लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुयो उहो हुयो, ऐं कोशिशि कंदासीं सिंधी जी बि, त मूंखे हिन में ॾाढो मतिलबु कॉन्फिडेंस हुयो त उन में इहे ई असांजा, मां फैज़ खां तमामु घणो इंस्पायर्ड आहियां, फैज़ खां, अहमद फराज़ खां तमामु घणो इंस्पायर आहियां, सेकेंडली बाक़ी परवीन शाकिर या असांजी जेका जॉन एलिया वग़ैरह उहे, पर मां फैज़ ऐं उनजो जेको आहे ईअं सम्झो त मां उनजो बदा हुया, अलामा इक़बाल लिटिल बिट असां ईअं खणी चऊं, त उहे शयूं मतिलबु जेको आहे मूंखे शायदि ज़हन में हुयूं, उहे लफ़्ज़ हुया, मां कोशिशि कंदुसि त इन्हनि खे जेको आहे कंपाइल करे ऐं पढ़ंदड़नि जे आॾो रखां। हाणे तव्हांजा ईंदड़ मजमूआ कहिड़ा अचण वारा आहिनि? शाइरी ॾींदव, नाविल ॾींदव, जो किताब ॾींदव, कहाणीअ जो ईंदो? शाइरीअ जो किताब ईंदो, शाइरी जो किताब, उर्दू शाइरी, उर्दू ॿोलीअ जो, उर्दू शाइरी, नाविल बि तव्हांजो नाविल बि इब्तिदाई मरहले में दाख़िल थी वियो आहे? बिल्कुलु, अचण वारो आहे, उहो बि बिल्कुलु इब्तिदाई मरहले में आहे। मां शाइरीअ जी कंपाइलेशन जे करे उनखे हाली होल्ड कयो आहे, त मूं चयो त हाली हीउ किताब जेतिरो मवाद मुंहिंजो थी वियो आहे त छो न जेको आहे उनखे माना किताबी शिकिल में आणियां। उन खां पोइ जेको मुंहिंजो नेक्स्ट आहे उहो नाविल। इहो न ॿुधायव इन सॼी कचहरीअ में त हेॾो सारो कमु कयो पिया, ऐं तव्हां चओ पिया त मूंखे लफ़्ज़नि ते बि उबूर न हुयो, ऐं किताब पोइ बि छपाए वियुसि, का रहनुमाई, को उस्ताद, कंहिंखां हीअ सभु जादूगिरी सिखिया आहियो? बसि अलाह जी देन हुई। मां ईअं खणी चवंदुसि त मां जेॾी महिल हैदराबाद में हुयुमि पंहिंजे जॉब जे सिलसिले में बि, त उते बि कुझु दोस्त हुया जिन जेको आहे सो रहनुमाई कई। मां साईं नूर अहमद मेमण साहिब खे बि ज़रूरु कोट कंदुमि, त दो के पोइ मूंखे चवंदो हुयो त इहा कहाणी मुंहिंजी जेका आहे सा उहा एरिया न आहे, पर उन मूंखे तमामु घणो हिमथायो ऐं मूंखे कहाणी जे तरफ़ आणण में, मतिलबु उनखे एक्नॉलेज करण में, ऐं मुंहिंजा जेके मौज़ू हुया उन्हनि खे एक्नॉलेज कयो ऐं मूंखे वधीक सहायता ॾिनी, जेके असां खणी चऊं त उहा एक्नॉलेजमेंट हुई, उहा इनकरेजमेंट हुई, जे मूंखे जेको आहे सो हिन किताब खे किताबी शिकिल में आणण में मदद ॾिनी। सही भला इहे साइंस फिक्शन कहाणियूं पढ़ंदा आहियो कंहिं कहाणीकार जूं? ओॾे लाड़ो आहे त अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं लिखजनि? बिल्कुलु, माइक्रो कहाणियुनि जो बि हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे। हा, बिल्कुलु सही था चओ तव्हां, ऐं एॾी आहे। ऐं उन साइंस फिक्शन खे जेकॾहिं असां फितरत सां गॾु जेकॾहिं असां उन्हनि खे जेकॾहिं छाकाणि हीउ दौरु हाणे बिल्कुलु चेंज थिए पियो, त ईअं न आहे त असां, मुंहिंजी जेके बि कहाणियूं आहिनि उहे ईअं न आहे त कोई हिकिड़ी पुराणी या अवाइली हिसाब सां, त मुंहिंजी हिकु ॿ अहिड़ा आइडिया आहिनि जिन खे असां इंशाअल्लाह जेॾी महिल मां उहा पेश कयमि त उहा बिल्कुलु साइंस फिक्शन जे हवाले सां हूंदी, उन में मैसेज बि हूंदी। सही। अच्छा, हिन किताब में हिकिड़ी कहाणी जो नालो हुयो छितो कुतो, इहो भला कहिड़े मौज़ूअ ते लिखियो आहे तव्हां? इन में लॻे थो त का वॾी फिलासफ़ी तव्हां कई हूंदी। बसि एक्चुअली मूं हुन में इहा कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़ जेके बि असांजे माशरे जा किरदार आहिनि, उन्हनि जे रवैयनि खे जेको आहे सो पेश कयां, जेके असांजे नस्ल खे, जेके असांजे नौजवान खे कंहिं सही राह ताईं नथा पहुचाइनि, असांखे मतिलबु राह खां डाइवर्ट था कनि, ऐं असां ख़्यालनि ऐं ख्वाबनि में पंहिंजी असांजो जेको नौजवान ज़िंदगी थो गुज़ारे, ऐं जेॾी महिल प्रैक्टिकल लाइफ ते अची वञे थो त पोइ हुनखे ख़बर थी पए त मां सॼो हे ध्यानु छा करे आयुमि। सो एक्चुअल मां हुन में इहा कोशिशि कई आहे त उहे कहिड़ा आहिनि, ऐं उन में हर शोबे, हर फ़िक्र ऐं उन जा माण्हू जेके आहिनि से उहे
उन में मां कोशिशि कई आहे त उन्हनि खे हाईलाइट कयां ऐं मतिलबु मैसेज त उहो रीडर ई ॾिसंदो ऐं मां उन जो को हल त नथो ॾेई सघां मूं सिर्फ़ु निशानदी कई आहे त असांखे बचपन खां वठी स्कूल कॉलेज मदरसनि या शहरनि में गलियुनि में असांखे कहिड़ा मसइला अचनि। इहे घटि माण्हू ख़ुशनसीब आहिनि जिन खे वरी राह ॾेखारण वारा माण्हू मिली वञनि था, न त अक्सर अॼु जो नौजवान पढ़े बि थो ऐं होशियार बि आहे पर उनखे को ॾिसण वारो न आहे त तुंहिंजी हाणे ईंदड़ राह कहिड़ी हुजणु घुरिजे। उहो ॾाढो परेशान रहे थो, उनखे ख़बर ई नथी पए त मां कहिड़े पासे वञा, अदब ॾे लाड़ो कयां, मां पढ़ाईअ ॾे साइंस ॾे वञा, मेडिकल ॾे वञा, इंजीनियरिंग ॾे वञा। इहे सभई मामला तव्हां हिन में बि किथे किथे अक्सर हिन जा कोशिशि मां छा इहा कई आहे। मां कंहिं सीनियर दोस्त सां बि कॾहिं हैदराबाद में बि डिस्कस थी हुई त अदीब जो कमु जेको आहे सो उहो निशानदेही करणु हूंदो आहे। कंहिं दोस्त असांखे इहो चयो त यार अदीब जो कमु निशानदेही करणु हूंदो आहे, पर मां नथो चवां त मां त एतिरो वॾो को स्कॉलर आहियां न, पर भले उहा खणी पोस्ट मॉडर्निज़म हुजे या खणी तरक़ी पसंदियत हुजे, हर दौर में सिर्फ़ु मैसेज न आहे ॾिनी वई, सिर्फ़ु निशानदेही न आहे कई, अदब जेको आहे सो राहूं बि ॾिनियूं आहिनि। सही कहाणी हुजे या नज़म उन राहूं ॾिनियूं आहिनि। पोइ असां उन मां भले खणी हिस्ट्री खणी ॾिसूं सो मिसाल ॻाल्हि जेकॾहिं असां सिर्फ़ु निशानदेही कयूं, निशानदेही करे असां कंहिंखे चऊं त बाबा तूं भंगी आहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको आहे सो को सुठो मतिलबु एतिरो न आहे त बाबा असां निशानदेही कईसीं। जेकॾहिं निशानदेही सां गॾु जेकॾहिं असां हिकिड़ो को लाहे अमल बि ॾियूं था, इहो असांजो अवगुण आहिनि माशरे जा, उनखे गुणनि में तब्दील कयूं, हिकिड़ो थोरो रस्तो ॾेखारियूं। जीअं असांजे कंहिं सीनियर चयो, नूर अहमद साहिब चयो त उहे कहाणियूं जेके वंग वकड़ ॾियनि, जेके असांखे जेको आहे सो सिर्फ़ु मायूसीअ तरफ़ वठी वञनि। माण्हू कहाणी पढ़े ऐं पोइ वरी निकिरे त ज़िंदगीअ मां तंग थी विया, जेको आहे सो अंत पंहिंजो अंत आणियां। मां कहाणियूं या शाइरी अहिड़े क़िस्म जी हुजणु घुरिजे जो उत्साह मिले ऐं माण्हू पढ़ण खां पोइ जेकॾहिं को अहिड़ो इरादो करे बि थो त रुकिजी वञे, बीहजी वञे, त हीअ ज़िंदगी त ॾाढी ख़ूबसूरत आहे। बिल्कुलु। मुंहिंजी जेका आहे सा उहा इहा आहे, असांजो सिंधी नौजवान, सिंधी नौजवान जे लाइ मूं इहा कोशिशि कई आहे त उहो सही रस्ते इल्म जे रस्ते ॾांहुं हुजे। सही। पंहिंजा इल्म जूं जेके आहिनि उहे पढ़ण जूं, इल्मु हासिलु करण जूं शयुनि खे जेको आहे सो उहो वधाए, पंहिंजे उन्हनि शयुनि ॾांहुं, उन्हनि एक्टिविटीज़ ॾांहुं, उन्हनि ॾांहुं अचे जेके उनखे जेको आहे सो कंहिं एज़ अ सिंधी उनखे दुनिया में मंझराइण, पंहिंजे टाइम खे, पंहिंजे वक़्त खे ऐं हालात खे जेको आहे सो उहो सम्झे ऐं उन खां पोइ उहो फ़ैसिलो करे। ऐं अॼु जे नौजवान खे तव्हांजी ॻाल्हि सां इन ॻाल्हि खे मां ॻंढी थो वञा, इहो तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत मैसेज बि आहे। आउं सम्झां थो त हिन मां नियापो आहे हिकिड़ो, ऐं हिन नियापे सां गॾु मां पंहिंजी ॻाल्हि ॻंढींदुसि त असांजे नौजवाननि खे असांजे क्रिकेटरनि जी सॼी ॼाण आहे, ॼाण हुजणु बि घुरिजे। भारतीय फिल्म इंडस्ट्री जी सॼी ॼाण आहे, पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जी सॼी ॼाण आहे, पर असांजो नौजवान अॼुकल्ह अदब नथो पढ़े, उन्हनि खे शाइरनि, अदीबनि, लेखकनि जी का ख़बर ई न आहे, का परूड़ ई न आहे। असांजा पुराणा फनकार कहिड़ा हुआ, असांजा अदीब कहिड़ा आहिनि, छा पढ़णु घुरिजे, इन पासे नौजवाननि खे ख़ासि ध्यानु ॾियणु घुरिजे, ईअं न? बिल्कुलु इहा ई ॻाल्हि त असांजे लाइ एज़ अ नौजवान, एज़ अ सिंधी, असांजे लाइ कहिड़ी शइ जेका आहे जेका असांखे दुनिया में मंझराईंदी, असांजे सिंधी नौजवान खे मंझराईंदी। असांजे सिंधीअ वटि तमामु घणो फन बि आहे, उन में लियाकत आहे, जेनेटिकली इज़ पावरफुल। मां इहो चवंदुसि इन ॻाल्हि खे हितां वाइंड अप कंदुसि त पंहिंजो पाण खे सुञाणण जी ज़रूरत आहे, क़ाबिलियत आहे ज़बरदस्त। सो इन ई ते तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची वियो। ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि हमेशह, जॾहिं बि के कुर्बाइता माण्हू मिलंदा आहिनि, के कम जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त पोइ रहिजी बि वेंदियूं आहिनि कई ॻाल्हियूं। इनशाला ईंदड़ कंहिं प्रोग्राम में वरी अबू एलिया तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां क़ीमती वक़्ति सीड़ाए प्रोग्राम में आयो। नाज़रीन, असां सां अॼु नौजवान कहाणीकार अबू एलिया गॾु हुयो, असांजो महिमान दोस्त। इनशाला ईंदड़ कंहिं प्रोग्राम में वरी कंहिं कला जे कोहिनूर सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी। तेसीं ताईं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। अला वाही।